अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद है सब खैरियत सां हूंदा। तो दोस्तों अॼो की वीडियो में असां तव्हांखे ॿुधाईंदासीं त तव्हां पंहिंजे फेसबुक खे नऊं लुक कीअं ॾेई सघो था, उनखे डार्क मूड यानी कि नाइट मूड में कीअं करे सघो था। त दोस्तों जेकॾहिं उन खां पहिरियां तव्हां असांजे यूट्यूब चैनल सब्सक्राइब न आहे कयो त सभ खां पहिरियां असांजो यूट्यूब चैनल सब्सक्राइब कयो। उन सां गॾु बेल आइकन वारे बटन खे दॿायो जीअं असांजी हर नई ठहंदड़ वीडियो जो नोटिफिकेशन तव्हां ताईं पहुचंदो रहे। त दोस्तों हलूं था सेटिंग जे तरफ़। हे जेके साॼे पासे 3 डॉट लिकूं नज़र अची रहियूं आहिनि उनखे क्लिक कयो ऐं हेठि लिखियलु हूंदो डार्क मूड। डार्क मूड ऑन करिणो पवंदो। हिते ऑन कंदव त तव्हांजी जेको आहे सो स्क्रीन ब्लैक शेप में अची वेंदी, कारे शेप में अची वेंदी। इन करण सां तव्हांजो जेको आहे सो फेसबुक हलाइण दौरान तव्हांजी बैटरी टाइमिंग अञा बि ज़बरदस्त थींदी, बैटरी टाइमिंग VIP थींदी ऐं तव्हांजो फेसबुक लुक VIP ज़बरदस्त नज़र ईंदो। तो दोस्तों उम्मीद आहे त तव्हांखे असांजो ही वीडियो पसंदि आयो हूंदो। इन सेटिंग करण सां जेके हिन मां श्वाव निकिरनि था सफ़ेद कलर जा, पहिरीं जेको फेसबुक आहे सफ़ेद कलर में, इन जूं लाइटूं तव्हांजे नज़र खे बि कमज़ोर करे सघनि थियूं ऐं जेको आहे सो ऐं ब्लैक करण सां तव्हांजी जेको आहे सो फेसबुक लाइट जो ज़बरदस्त तव्हांखे मज़ो ॾींदो, बहितरीनु तमामु बहितरीनु अंदाज़ में। त दोस्तों उमेदु आहे कि तव्हांखे असांजो वीडियो पसंदि अची रहियो हूंदो। त दोस्तों मोकिलाणी कोन्हे ईंदड़ वीडियो ताईं इंशाअल्लाह।